हींअर असां मौजूदु आहियूं मदरसा दारुल हुदा मिसण वॾी में, जंहिंजी बुनियाद मौलवी मोहम्मद इस्माइल लगारी 1934 में रखी, जिनजी तख़्ती तव्हां ॾिसी सघो था। ही मस्जिद आहे। हिन मस्जिद जी तामीर बकौल साईं मौलवी यामीन शोरो जे 1965 में थी। साईं मौलाना अब्दुल करीम लगारी जॾहिं दारुल उलूम देवबंद मां फ़ारिग थी आया त साईं मौलवी मोहम्मद इस्माइल लगारी उन्हनि खे हिते हिन मदरसे में उस्ताद तौरु रखियो। साईं मौलाना इस्माइल लगारी ऐं साईं मौलाना अब्दुल करीम लगारी जूं मिसण वॾी जी तालीम जे लाइ मिसाली कोशिशूं आहिनि। ही हॉस्टल आहे जिते शागिर्द रहंदा हुआ। मौजूदा दौर में हिते रिहाइश त नाहे, शागिर्द अॼु बि पढ़नि था। साईं जी लाइब्रेरी आहे जिते पुराणा नायाब किताब मौजूदु आहिनि। डायरियूं ॾिसो साईं जूं डायरियूं। हे बि साईं जा आहिनि। हाँ, ही लद्दल के सामान मूर्ति लद्दल है। अच्छा, ये दड़न मां लिखियल हूंदो घणो रहंदे अबू तालिब जे अबू तालिब जे भिड़े मां लदल मूर्ति। हिन पासे छा आहे? किताब आहिनि, पुराणा किताब आहिनि, थधा वण वलार जा मुख़्तलिफ़ जुल्द आहिनि। बोस्तान बि आहे, बहिराण जा बि आहिनि। या अरबी जे हवाले सां किताब आहिनि। हिनखे बंदि कजो। मुंहिंजो वलार जी तारीख़ जे हवाले सां बहितरीनु कमु थियल आहे। हिते अरबी, फ़ारसी ऐं सिंधी किताब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मौजूदु आहिनि। 1956-57 तौहीद रिसालो पिया मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई वारो। हफ्तेवार आइन, अच्छा, अल हक़। जी सर, जी सर। चंद जो कहानी हुई रिसालो हूंदो, ख़बर न आहे बुक हूंदा किशन चंद जो बुक हुआ।
तारीख़ मज़हर शाहजहानी। ही पुरानी अख़बारूं आहिनि जेके साईं जो सांडियल आहिनि, साईं अब्दुल करीम लगारी जूं। माना ये चित जेका आहे सा उन जी वही है वो साबुन, बल्कि भराई कई है लेकिन धक्का थी विया। अच्छा साईं जा अरबी फारसी किताब जेके बि बेटे ही है। अच्छा हाँ माना ये लड़नो पवंदो या साईं जेको यादि थिए पइजो। चवंदा भराई करे कई आहे। हा ही साईं जा किताब आहिनि जेके साईं पढ़ंदो पाण, न ही जेके ॿारनि खे पढ़ाईंदो जेको अरबी वारा किताब। हा वो ई है होॾा जेके आहिनि सभु। हाँ तिरमिज़ी ही साईं जो सामान है, नहीं है। कोई देर के लिए। सब है। अच्छा